सुप्रीम कोर्ट जो नओं चीफ जस्टिस कंहिंखे मुक़रर कजे। आला अदलिया जे 3 सीनियर तरीन जजिस जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस यहया आफरीदी मां कंहिं हिक नाले जी चूंड लाइ पार्लियामेंट जी ख़ुसूसी कमेटी जो इजलास। पीटीआई ऐं सुन्नी इतिहाद जे मेंबर्स इजलास में शिरकत खां ॿीहर इनकार करे छॾियो। ख़ुसूसी कमेटी जे इजलास में राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, फारूक एच नाइक, आज़म नज़ीर तारड़, एहसन इकबाल, ख्वाजा आसिफ, शाइस्ता परवेज़ मलिक, कामरान मुर्तज़ा ऐं रैना अंसार जी शिरकत। पीटीआई जे बॉयकॉट खां पोइ खेनि राज़ी करण लाइ 4 रुकनी कमेटी जोड़े इजलास कुझु कलाकनि लाइ मुलतवी कयो वियो। हुकूमती कमेटी पीटीआई सां ॻाल्हियूं करे खेनि इजलास में शिरकत लाइ चयो। पीटीआई मेंबर शिरकत खां ॿीहर माज़रत करे छॾी। कमेटी 3 सीनियर जजिस मां कंहिं हिक खे चीफ जस्टिस मुक़रर कंदी। मखसूस सीटुनि बाबति अक्सरियती फ़ैसिले में बुनियादी उसूलनि खे नज़रअंदाज़ कयो वियो। मुल्की निज़ाम अवाम जा चूंडल नुमाइंदा हलाईंदा आहिनि। जजिस खे ज़ाती तरजीह बदिरां तय थियल रूल्स खे नज़र में रखणु घुरिजे। मखसूस सीटुनि वारे केस में अक़लियती फ़ैसिलो जारी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल जे जारी कयल अक़लियती तफ़सीली फ़ैसिले में वधीक चयो वियो आहे त असांखे इहो करणु घुरिजे जेको असांजो आइन चवे। फ़ैसिले में आइन जी भञकड़ियुनि ऐं ख़ामियुनि जी निशानदही करणु संदसि फ़र्ज़ आहे। उमीद त अक्सरियती जजिस पंहिंजी ग़लतियुनि ते गौर कंदे उन्हनि खे दुरुस्त कंदा। बदकिस्मतीअ सां अक्सरियती फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्तुनि जी ॿुधणी न थी सघी आहे, न ई ॿुधणीअ लाइ मुक़रर थी सघियूं आहिनि। उमीद त अक्सरियती जजिस ग़लती खे ठीकु कंदा, यकीनी बणाईंदा त मुल्की निज़ाम आइन तहत हले। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त पार्टी अंदर को बि फॉरवर्ड ब्लॉक नाहे, सभिनी जो लीडर बानी आहे। आइनी तरमीम जी मंज़ूरी सां पीटीआई न पर पाकिस्तान जो नुक़सान थियो आहे। नए चीफ जस्टिस लाइ सीनियरिटी खे नज़रअंदाज़ न करणु घुरिजे। आइनी तरमीम जो फ़ाइदो आम माण्हू खे थींदो ऐं अदालती निज़ाम मां जल्द इंसाफ़ मिलंदो। तरमीम मुआशी ऐं सियासी इस्तेहकाम जो सबब बणबी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त 6वीं आइनी तरमीम मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ असराइती साबित थींदी। आइनी तरमीम इत्तेहादनि ऐं अपोज़िशन सां मुशावरत सां कई। तरमीम बाबति मदद करण ते सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़ुल रहमान ऐं वोट कंदड़ आज़ाद मेंबर जो थोराइतो आहियां। आइनी तरमीम खे नथा मञूं। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर समूरे मुल्क खे बंदि करण जी धमकी ॾेई छॾी। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे अली अमीन गंडापुर चयो त आइनी तरमीम लाइ वोट ॾींदड़नि खे पार्टी मां नेकाली ॾिनी वेंदी। हीअ तरमीम आज़ाद अदलिया ख़िलाफ़ आहे। वोट विकिरो कंदड़नि जा नाला साम्हूं अची विया आहिनि। बानी जे पुठीअ में छुरो हणंदड़नि खे शोकास जारी कया वेंदा। गैर क़ानूनी तरमीम ख़िलाफ़ समूरे मुल्क में एहतजाज कयो वेंदो। समूरे पाकिस्तान के ब्लॉक कंदासीं। छवीं आइनी तरमीम जे हक़ में वोट ॾींदड़ बीएनपी मेंगल जे सेनेटर कासिम रोंझो सेनेट जी रुकनीत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सेनेटर कासिम रोंझो पंहिंजी इस्तीफ़ा पार्टी क़यादत वटि जमा कराए छॾी। बीएनपी मेंगल जे तर्जुमान चयो आहे त इस्तीफ़ा मंज़ूर करण या न करण जो फ़ैसिलो पार्टी इजलास में थींदो। ज़िया मुशर्रफ ऐं ॿियनि डिक्टेटर्स शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे आइन जी शक्ल तब्दील कई। अदलिया रुगो सियासी केसिस में पंहिंजो टाइम ज़ाया कंदी रही आहे। शहीद मोहतरमा भुट्टो चवंदी हुई त जेकॾहिं अदलिया में बहितरी न ईंदी त मुल्क तरक़ी न कंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में तक़रीब खे ख़िताब। मुराद अली शाह चयो त बानी पीटीआई जी समूरी पार्टी आइनी तरमीम जी हिमायत लाइ राज़ी हुई, रुगो बानी राज़ी न हो। जॾहिं बि तारीख़ लिखी वेंदी आइनी तरमीम बाबति बिलावल जो नालो सरफ़हरिस्त हूंदो।
वकील बिरादरी 26 आईनी तरमीम खिलाफ समूरे मुल्क में तहरीक जो चितार रही छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सुप्रीम कोर्ट बार जो अॻूणो सदर मुनीर ए मलिक चयो आहे त खेसि अहिड़ो को बि केस नज़र नथो अचे जंहिंमें आईनी मसइला न हुजनि। सिविल ऐं फौजदारी दरख़्वास्तुनि खां सवाइ समूरनि दरख़्वास्तुनि में आईनी आर्टिकल्स हूंदा आहिनि। बार हमेशह जजिस जी मुक़ररीअ में मेरिट जी ॻाल्हि कई आहे। कंट्रोल डेमोक्रेसी खां पोइ कंट्रोल जुडिशरी सिस्टम मुतारिफ़ करायो पियो वञे। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच जो चवणु हो त वकील 26 आईनी तरमीम सां कंहिं बि सूरत में मुतफ़िक़ न आहिनि। अदलिया खे विरहाइण वारो बिल क़बूल न आहे। इन ख़िलाफ़ सॼे मुल्क में एहतजाज कयो वेंदो। कराची जे रोडनि ते हाणे डबल डेकर बसूं हलंदियूं। ख़रीदारीअ जूं तयारियूं। सीनियर वज़ीर जी सदारत हेठि इजलास में पीपल्स बस सर्विस लाइ 50 नयूं बसूं ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो वियो। सीनियर वज़ीर पारां मास ट्रांज़िट अथॉरिटी ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि खे बसनि जी ख़रीदारीअ लाइ तयारियूं तेज़ करण जी हिदायत। बस स्टेशन्स जो कमु जल्द मुकमल करण जी हिदायत। शर्जील इनाम मेमून चयो त कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट खे जदीद बणाइण लाइ पुरज़म आहियूं। शहरनि खे सस्ती सहूलियत मिलंदी। एसयूपी जे सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त सिंधु मां केनाल कढण सां समुंड वधीक ज़मीनूं गिड़काईंदो ऐं सिंध में लखे माण्हू दरबदर थींदा। चोलिस्तान केनाल सिस्टम फेज़ 1 जो मतिलबु आहे त ॿिए फेज़ में वरी ॿिया केनाल ठहंदा। मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट बार ऐं वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे ज़ैन शाह चयो त हिकु तरफ़ चयो वञे थो त बोर्ड जो पाणी केनाल में छॾियो वेंदो, ॿिए तरफ़ चवनि था त केनाल 12 महीना पाणी खणंदा। सिंध में ग्रीन इनिशिएटिव तहत रुगो पाणी न पर ज़मीनूं बि खयूं वेंदियूं। मीरपुर ख़ासि पुलिस हथां जुड़तू मुक़ाबले में मारियल डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी ॿीहर करायल पोस्टमार्टम में संदसि जिस्म सड़ण ऐं कुल्हे जी हॾी टुटल हुअण जो इंकशाफ। केटीएन न्यूज़ मक़तूल डॉक्टर जी क़बर कुशाई बाद ॿीहर कयल पोस्टमार्टम रिपोर्ट हथ करे वरिती। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त डॉक्टर शाहनवाज़ जे 5 पासनि खां पासराठी ऐं कुल्हे जी हॾी टुटल हुई। हॾी जा कुझु हिस्सा बि गुम थियल आहिनि। खाॿे पासे वारी पहिरीं पासराठी गोली लॻण सबबि टुटल हुई। धक लॻण सबबि साॼे पासे वारियूं 4 पासराठियूं बि टुटल निकितियूं। डॉक्टर शाहनवाज़ जे लाश जो अॻियों हिसो, चहिरो, मथे जा वार ऐं चमड़ी बि सड़ियल हुई। हथनि ऐं पेरनि जा नह बि बाहि सबबि मुतासिर थियल हुआ। हिज़्बुल्लाह जो ड्रोन इसराइल वज़ीर आज़म नेतन्याहू जे बेडरूम ताईं पहुची वियो। इसराइली अख़्तियारनि जो एतराफ़। इसराइली मीडिया मूजिब हिज़्बुल्लाह जो ड्रोन सां इसराइल जे शहर कैसरिया में वाक़िअ नेतन्याहू जी रिहाइशगाह खे नुक़सान पहुतो। एतिरे क़दर जो नेतन्याहू जे बेडरूम जे दरनि जा शीशा बि टुटी पिया। हमले वक़्तु नेतन्याहू घर में मौजूद न हो। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंधियूं मेहराण जूं, जहिड़ियूं सिटूं सरजींदड़। इनक़लाबी शाइर सरवेज सिजावली जे विछोड़े खे 17 साल वहामी विया। संदसि शाइरी अॼु बि मक़बूल बणियल। ऐं हॉलीवुड फिल्म गेट फास्ट जो नओं ट्रेलर जारी। फिल्म हलंदड़ साल 15 नवंबर ते अमेरिका ऐं कैनेडा समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में रिलीज़ कई वेंदी।